उडेरलाल मां ख़बर ॾींदा हलूं त खंडू वेझो खेबराणी थाणे जे हद में तक़रीबन 12 साला नीगर सां बदफेली जवाबदार गिरफ़्तार नौजवान कामरान शाह मथां खेबराणी थाणे ते केस दाख़िल। खंडू वेझो ॻोठ हैदर शाह जे रहवासी सैयद गौस अली शाह खेबराणी थाणे ते पहुची केस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त मुंहिंजो भाणेजो अज़ान शाह वल्द नजम आकिब शाह जेको घर खां ॿाहिरां दुकान तां शइ वठण लाइ निकितो, जंहिं वापसि अचण में काफ़ी देर कई, जंहिं ते असां ॻोठ ॿाहिरां पहुतासीं त नीगर जुदाऊं ॿुधण में आयूं। असां नीगर वटि पहुतासीं त असां मासूम नीगर खे एतिराज़ जोगी हालत में ॾिठो ऐं कामरान शाह असांखे ॾिसंदे भॼी वियो ऐं असां अज़ान शाह खे घर आंदो ऐं खांइसि हाल अहवाल वरितो, जंहिं ॿुधायो त आऊं दुकान तां शइ वठी घर ॾांहुं अची रहियो हुयसि त कामरान शाह मूंखे चयो त पाण घर गॾिजी था हलूं, पोइ अॻियां हली ज़बरदस्ती मूंखे ॿनी ॾांहुं वठी वञी बदफेली जो निशानो बणायो अथसि। फरियादी दुर गौस अली शाह खेबराणी थाणे ते पहुची जवाबदार कामरान शाह खिलाफ़ केस दाख़िल करायो वए ऐं नीगर अज़ान शाह खे पुलिस मेडिकल लेटर ॾेई मटियारी DNA टेस्ट लाइ रवानो करे छॾियो। जॾहिं त केस दाख़िल थियण बाद खेबराणी थाणे जे एडिशनल SHO ख़ान साहब सियाल तकिड़ो एक्शन वठंदे मासूम नीगर सां बदफेली कंदड़ जवाबदार कामरान शाह खे गिरफ़्तार करे वरितो वए ऐं केस DNA टेस्ट लाइ खेबर रूरल हेल्थ सेंटर मोकिलियो वियो वए। जॾहिं त खेबराणी पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार ॾोह जो एतराफ़ कयो वए, जंहिं खे रिमांड लाइ कोर्ट सगोरी में पेश कयो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।